नाज़रीन, पूरे मुल्क जी नसीराबाद में 14 अगस्त जो ॾींहुं क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो आहे। सरकारी तक़रीब नसीराबाद बॉयज़ हाई स्कूल ग्राउंड ते मुनक़िद कई वई, जिते परचम कुशाई कई वई आहे। हिन तक़रीब में मुख़्तलिफ़ खातनि जे सरकारी अमलदारनि, पुलिस डिपार्टमेंट, रेवेन्यू डिपार्टमेंट, एजुकेशन डिपार्टमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट समेत टाउन इंतज़ामिया समेत समूरनि इदारनि, नोटेबल शहरियुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई आहे। मालूम कंदासीं त 14 अगस्त जो ॾींहुं आज़ादी जो ॾींहुं आहे, केतिरो पंहिंजे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं था महसूसु कनि। अॼु असां नौजवान क़यादत नंढड़नि ॿारनि सां गॾु ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं 14 अगस्त जी, ऐं असां मुबारकबाद पेश था कयूं सभिनी खे, ऐं असां जेको आहे तमामु घणी ख़ुशी महसूसु करे रहिया आहियूं ऐं मुबारकबाद पेश कयूं था। जेको टाइम हुयो स्कूल वारो उहो असांखे हीअं ॾाढो यादि आयो, त हीअं नंढड़नि ॿारनि सां गॾिजी करे ॾाढो सुठो लॻो ऐं तमामु बहितरीन प्रोग्राम थियो। असांजो पुलिस जो कमु इहो आहे त अमन ऐं अमान बरक़रार रखूं। ऐं पाकिस्तान असांजो मुल्क आहे, असांखे इन जी हिफ़ाज़त करणु खपे। असांजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो एज़ाज़ जो जेको आहे सो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते असां हिन ॾींहं ते आज़ादी माणी ऐं पंहिंजो हिकिड़ो आज़ादु मुल्क हासिलु कयोसीं। ऐं असीं ख़ुशनसीब आहियूं जो असां आज़ाद फिज़ा में अखि खोली आहे। हीअ आज़ादी जेका आहे अणथक महिनत, जिदोजहद ऐं कोशिश सां मिली आहे। असां आज़ादी ॾियारे जोश जज़्बे सां मल्हाइण जी तयारी में आहियूं। हिन महिल असां उहो मल्हाइबा आहे, क़ौमी परचम असां फड़कायो आहे। असां जशन आज़ादी मुबारक सॼे अहले वतन, पूरे पाकिस्तान, पूरे सिंध जे अवाम खे ॾियूं था। This is the most important day present history in Pakistan. This day has a huge important because on this day Pakistan celebrated 1947 by day night hard work of beloved Qazi Azam Muhammad Ali Jinnah. पूरे मुल्क जी नसीराबाद में भी जशन आज़ादी जो ॾींहुं क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो आहे। सभिनी जो इहो ई वचन आहे त क़ाइद आज़म जे पाकिस्तान खे, अल्लामा इकबाल जे पाकिस्तान खे, असांजे पाकिस्तान खे सदाईं क़ाइम ऐं दाइम रखंदासीं। कैमरामैन सजाद कलोड़ सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सन टीवी न्यूज़, नसीराबाद।